पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जे मोहसिन डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ जे दौर में गुर्बत जी शरह 50% हुई ऐं हाणे इमरान ख़ान मुशर्रफ जे हदफ़ पोयां लॻंदे मुल्क खे तबाही जे तरफ़ वठी वञी रहियो आहे। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दुनिया में जॾहिं मुआशी बहरान आया उन वक़्त मुल्की मईशत जो एतिरो ख़राब हशर न हुयो जेतिरो अॼु आहे। हुन चयो त इमरान ख़ान जा वधंदड़ क़दम न रुकिया त हू घर घर में मुआशी बदहाली जी बाहि लॻाईंदो। इमरान ख़ान मुआशी बर्बादी जा दास्तान छॾे शौकत अज़ीज़ ऐं परवेज़ मुशर्रफ जियां ॿाहिरि हलियो वेंदो। पीपी चेयरमैन मुतालबो कयो त इमरान ख़ान खे पंहिंजनि मुआशी ॾोहनि ते आम माण्हुनि खां माफ़ी वठणी पवंदी। बिलावल भुट्टो चयो त ॿाहिरि मुल्कनि मां सख़्त शर्तुनि ते ॻरा कर्ज़ वरिता पिया वञनि। इमरान ख़ान जी काबीना करप्शन में मुल्की ख़ज़ाने जो पैसो उॾाए रही आहे। हुन चयो त इमरान ख़ान जो ॾोह सिर्फ़ महांगाई नाहे पर महांगाई कंदड़ माफ़िया जी सरपरस्ती करण बि आहे। ॿियनि ते इल्ज़ाम हणंदड़ इमरान ख़ान पाण में झाती पाए